वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी रहियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ वारी सूरतहाल जो जाइज़ो वरितो पियो वञे। आम ख़बर है नाज़रीन नवां खे ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी रहियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ वारी सूरतहाल जो जाइज़ो वरितो पियो वञे। इजलास में ECC जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी पिणु ॾिनी वेंदी। आम ख़बर है नाज़रीन नवां खे ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी रहियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ वारी सूरतहाल जो जाइज़ो वरितो पियो वञे। इजलास में ECC जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी पिणु ॾिनी वेंदी। सिनासी नवां खे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ वारी सूरतहाल जो जाइज़ो वरितो पियो वञे। इजलास में ECC जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ वारी सूरतहाल जो जाइज़ो वरितो पियो वञे। ख़बर है नाज़रीन नवां खे ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ वारी सूरतहाल जो जाइज़ो वरितो पियो वञे। इजलास में ECC जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी पिणु ॾिनी वेंदी। आम ख़बर है नाज़रीन नवां खे ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ वारी सूरतहाल जो जाइज़ो वरितो पियो वञे। इजलास में ECC जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी पिणु ॾिनी वेंदी। आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ वारी सूरतहाल जो जाइज़ो वरितो पियो वञे।